वेलकम दे खबरुनि जी बाक़ाइदा शुरुआत हिन अहम ख़बर सां कंदासीं। सिंध जे नए माली साल जी बजट पेश कई वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बजट सिंध असेंबली में पेश कई। सरकारी मुलाज़िमनि जी पघार में 22 खां 30%, जॾहिं त पेंशन में 15% वाध कई वई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ईंदड़ माली साल 2024-25 लाइ 3.056 ट्रिलियन जी बजट पेश करे छॾी आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पघार में 22 खां 30% ऐं पेंशन में 15% वाध तोड़े पोरियत जी घटि में घटि उजरत 37,000 रुपया मुक़रर करण जी तजवीज़ पेश कई वई आहे। 959 अरब रुपयनि जी तरक़ियाती ख़र्चनि जूं तजवीज़ूं पेश कयूं वयूं, जेकी ख़र्चनि जो 31% आहिनि। बजट में बुनियादी तौर ते ॿोॾि मुतासिरनि जी बहाली ऐं ग़रीबनि जे समाजी तहफ़ुज़ ते ध्यानु ॾिनो वियो आहे। सूबे जी टोटल इम्कानी आमदनी 3 ट्रिलियन रुपया आहे, जंहिं लाइ घणो हिसो वफ़ाक़ी मुंतक़िलियुनि जो 62% आहे ऐं उन खां पोइ सूबाई ओगाड़ियुनि जो 22% ते ॿधल आहे। उन खां अलावा ॿियनि ओगाड़ियुनि में 22 अरब रुपया करंट कैपिटल परॾेही प्रोजेक्ट इमदाद, 334 अरब रुपया, 77 अरब रुपयनि जी PSDP ऐं ॿियूं वफ़ाक़ी ग्रांट्स, 6 अरब रुपया परॾेही ग्रांट्स ऐं कैरी ओवर कैश बैलेंस ज़रिए 55 अरब रुपया आहिनि। 662 अरब रुपयनि जी सूबाई ओगाड़ियुनि में 350 अरब रुपया सर्विसिस ते सेल्स टैक्स, 269 अरब रुपया GST ते प्लस टैक्स ऐं 42.9 अरब रुपया सूबाई नॉन टैक्स ओगाड़ियूं शामिल आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त 63% यानी 1.9 ट्रिलियन रुपया मौजूदा रेवेन्यू ते ख़र्च थियनि था। 6% यानी 184 अरब रुपया मौजूदा सरमाएदारीअ लाइ ऐं बाक़ी 31% यानी 959 अरब रुपया तरक़ियाती ख़र्चनि लाइ रखिया विया आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो त पघारनि जो सभ खां वॾो हिसो 38% आहे, जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि लाइ ग्रांट्स 27% आहिनि, नॉन सैलरी ख़र्च 21% आहिनि, जिन में ऑपरेशनल ख़र्च, मुंतक़िली, व्याज जी अदायगी ऐं ॿिया शामिल आहिनि। वॾे वज़ीर चयो त मुलाज़िमनि जी पेंशनी रिटायरमेंट जा फ़ाइदा मौजूदा ख़र्चनि जो 14% आहिनि। करंट कैपिटल ख़र्चनि में 42 अरब रुपया कर्ज़नि जी वापसी ऐं ॿियनि अदायगियुनि लाइ रखियल आहिनि, जॾहिं त 142.5 अरब रुपया सरकारी सीड़पकारीअ लाइ रखिया विया आहिनि। सैयद मुराद अली शाह ॿुधायो त तरक़ियाती ख़र्चनि में सूबाई ADP शामिल आहे, जंहिंमें 493 अरब रुपया परॾेही प्रोजेक्ट इमदाद, 77 अरब रुपयनि जी PSDP ज़रिए ॿियूं वफ़ाक़ी ग्रांट्स ऐं 55 अरब रुपया ज़िले जी ADP शामिल आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो सिंध जी बजट में समाजी ख़िदमतुनि में सीड़पकारीअ खे अवलियत ॾिनी वई आहे। तालीम लाइ सभ खां वधीक रक़म 519 अरब रुपया रखी वई आहे, जंहिंमां 459 अरब रुपया मौजूदा रेवेन्यू ख़र्चनि लाइ रखिया विया आहिनि। सिहत लाइ 334 अरब रुपया रखिया विया आहिनि, जिन मां 302 अरब रुपया मौजूदा ख़र्चनि लाइ आहिनि। हुन चयो त ईंदड़ माली साल 2024-25 लाइ लोकल काउंसिलनि जी बजट 121 अरब रुपयनि मां वधाए 160 अरब रुपया करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। बजट में बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर जे अहम शोबनि लाइ बि वॾा वसीला मुख़्तस कया विया आहिनि, जिन में ज़राअत लाइ 58 अरब रुपया, तवानाईअ लाइ 77 अरब रुपया, आबपाशीअ लाइ 94 अरब रुपया, वर्क्स एंड सर्विस लाइ 86 अरब रुपया, मनसूबाबंदी ऐं तरक़ीअ लाइ 30 अरब रुपया, ट्रांसपोर्ट लाइ 56 अरब रुपया, SG&CD लाइ 153 अरब रुपया ऐं घरू खाते लाइ 194 अरब रुपया रखिया विया आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ईंदड़ माली साल दौरान 5 लख घरनि खे मुफ़्त शमसी तवानाई ॾिनी वेंदी। सिंध हुकूमत 26 लख घरनि खे मुफ़्त सोलर पैनल फराहम कंदी, जंहिं लाइ 25 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिंध जे शहरनि खे साफ़ पाणी फराहम करण लाइ 10 अरब रुपया रखिया विया आहिनि। सैयद मुराद अली शाह ॿुधायो त सिंध रेंजर्स लाइ 6 अरब ऐं 10 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ग्रेड 1 खां 6 ताईं जे मुलाज़िमनि जी पघार में 30%, ग्रेड 7 खां 16 जे मुलाज़िमनि जी पघार में 25%, ग्रेड 17 खां 22 ग्रेड जे मुलाज़िमनि जी पघार में 22% वाध ऐं पेंशन में 15% वाध जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जॾहिं त पोरियत जी घटि में घटि उजरत 37,000 रुपया करण जी तजवीज़ आहे। समाजी सीड़पकारीअ लाइ 34.9 अरब रुपया रखिया विया आहिनि, जेकी विचोले तबिके जी आबादीअ खे सिधी सही मदद फराहम कंदा। बजट में शहरनि तां बार घटाइण लाइ 116 अरब रुपयनि जी सब्सिडी बि प्रोग्राम में शामिल आहे। महफ़ूज़ पनाहगाह लाइ हाउसिंग स्कीम तहत 25 अरब रुपया रखिया पिया वञनि। हारी कार्ड तहत 8 अरब रुपया रखण सां 12 मिलियन हारियुनि खे माली सहायता मिलंदी, जंहिंसां सिंध जी ज़राअत मज़बूत थींदी। मलीर एक्सप्रेस वे ते कोरंगी जी हिक कंपाउंड में तालीम, बहाली, तरबियत, हाउसिंग, तिबी ख़िदमतूं, तफ़रीह ऐं ॿियूं सहूलतूं फराहम करण लाइ कम्पलेक्स जी अॾावत लाइ 5 अरब रुपया रखिया विया। वॾे वज़ीर चयो त पुलिस में पहिरियों भेरो 485 पुलिस थाणनि लाइ मख़सूस बजट मुख़्तस कई वई आहे, त जीअं संदन रोज़ाने ख़र्चनि, गश्त, सार संभाल ऐं अवामी ख़िदमत करे सघिजे। 5 सालनि दौरान सोलराइज़ेशन लाइ 5 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि, जिन जो मक़सदु सोलर होम सिस्टम जी विर्छ ऐं तवानाई ते रसाई खे हथी ॾियणो आहे। कराचीअ खे पाणी फराहम करण लाइ हब कैनाल या नए कैनाल जी तामीर लाइ 5 अरब रुपया रखिया। मज़दूर कार्ड तहत 5 अरब रुपयनि जो फलाही प्रोग्राम सिंध में मज़दूरनि जी मदद। सैयद मुराद अली शाह ॿुधायो त समाजी तहफ़ुज़ खे यकीनी बणाइण लाइ बजट में ज़राअत लाइ 12 अरब रुपया, यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स लाइ 3.2 अरब रुपया, हाउसिंग
ऐं टाउन प्लानिंग लाइ 2 अरब रुपया ऐं DAFD लाइ 1.5 अरब रुपया रखिया विया, जॾहिं त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड पारां दर्सी किताब विरहाइण लाइ 7.5 अरब रुपया ॾियण जी तजवीज़ पेश कई वई आहे। वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह चयो त सिंध जी बजट तालीम ऐं सिहत जी सार संभाल लाइ वॾियुनि ग्रांट्स ज़रिए इंसानी सरमाए में सीड़पकारीअ खे अवलियत ॾिनी वई आहे। वॾियुनि ग्रांट्स जी टोटल रक़म 190 अरब रुपया आहे, जंहिंमें 35 अरब रुपया ख़ासि करे सिंध यूनिवर्सिटीज़ लाइ मुख़्तस कया विया आहिनि। इहे ग्रांट्स वॾियुनि अस्पतालनि ऐं तिबी इदारनि जहिड़ोकि SIUT, NICVD, इंडस अस्पताल, SICHN ऐं ट्रामा सेंटरनि खे पिणु मदद ॾियनि थी। हिन टारगेटेड फंडिंग जो मक़सदु तालीमी इदारनि खे मज़बूत करणु ऐं सिंध जे अवाम लाइ मयारी सिहत जी ख़िदमत ताईं पहुच खे बहितर बणाइणु आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त पीपल्स पार्टी जी सिंध सरकार अवाम खे सहूलियतूं फ़राहम करे रही आहे। सिंध जे बजट में पघारदार तबिके तोड़े पोड़ियतुनि ऐं हारियुनि जो ख़ासि ख़्यालु रखियो वियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जंहिंजो मक़सदु अवाम जी ख़िदमत करणु आहे। सिंध जे गादी वारे शहर कराचीअ में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे तारीख़ी मैंडेट मिलियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पाकिस्तान जे तारीख़ जो सभ खां वॾो हाउसिंग प्रोजेक्ट ठही रहियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर चयो त ग़रीबनि जे घरनि खे सोलराइज़ करण लाइ बजट में रक़म रखी वई आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त मज़दूरनि जी घटि में घटि उजरत 37,000 रुपया कई वई आहे। सिंध जे इतलात वारे वज़ीर चयो त सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं पेंशन में बि इज़ाफ़ो कयो आहे। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी जो वियन आहे त ग़रीबनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त 30 लख घर ठहनि पिया त उहे बि कंहिं नई स्कीम खां घटि न आहिनि। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सिंध खे ॾिसी वफ़ाक़ बि पिंक बसूं हलाइण जो इरादो कयो आहे। नयूं बसूं अची रहियूं आहिनि, उहे बि नई स्कीम खां घटि न आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर चयो त हारी कार्ड ग़रीब हारियुनि ऐं मज़दूर कार्ड ज़रिए मज़दूरनि जी माली सहायता थींदी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो वधीक चवणो त अवाम खे समूरियूं सहूलियतूं फ़राहम करे पोइ सुख जो साह खणंदासीं। पोइ बाबति खाते जे वज़ीर सईद गनी चयो आहे त सिंध जी बजट ॿियनि बजटनि जी भेट में सुठी पेश थी आहे। मुआशी ॾुखियाईनि बावजूदि अवामी बजट ॾिनी वई आहे। सिंध असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त सिंध हुकूमत चैलेंजिस बावजूदि बहितरीन कमु कयो आहे। सईद गनी चयो त नंढनि मुलाज़िमनि जी पघारुनि में 30% ताईं वाधि कई वई आहे, जंहिं सां खेनि मुआशी आसानी थींदी। सूबाई वज़ीर चयो त पोरियत जी घटि में घटि माहवार उजरत 37,000 रुपया कई वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं। ऐवान सदर में वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान गलियल दिलचस्पी जे मामलनि समेत मुल्की सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। उन दौरान सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पाकिस्तान खे अॻिते वठी वञण लाइ सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त सियासी जमायतुनि खे जमहूरी ऐं आइनी ज़िम्मेवारी निभाईंदे मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली खे मथां रखणो आहे। ज़ाती इख़्तिलाफ़नि खे पासीरो रखी करे पाकिस्तान जो ई सोचणो पवंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त इतिहाद ऐं यकजहती जी ताक़त सां हर चैलेंज खे मुंहुं ॾेई सघिजे थो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां बलूचिस्तान जे वॾे वज़ीर राब्तो करे सूबे जी सूरत हाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी वीडियो लिंक वसीले राब्तो कयो। उन दौरान वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी बलूचिस्तान हुकूमत जी कारकर्दगी बाबति PP चेयरमैन खे आगाही ॾिनी। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर अवामी मसइलनि ऐं मुस्तक़बिल जे मंसूबनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि बाबति PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे ब्रीफिंग ॾिनी वई। ॿिए पासे वज़ीर आज़म सां स्टेट बैंक जे अॻूणे गवर्नर रज़ा वाकर ऐं आलमी कंसल्टेंसी फर्म जे वफ़द मुलाक़ात कई। वफ़द वज़ीर आज़म खे परॾेही सीड़पकारी खे हथी वठाइण जे हवाले सां तजवीज़ूं पेश कयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त दोस्त मुल्कनि सां सीड़पकारी जे मुआहिदनि खे मुशावरत सां पुॼाणी ताईं पहुचायो वञे। हुकूमत जे काथे में घटिताई बाबति आलमी शोहरत रखंदड़ फर्म सां मुशावरत कई वञे। वज़ीर आज़म हिदायत कई त हुकूमती निज़ाम खे असराइतो बणाइण लाइ बि आलमी शोहरत रखंदड़ फर्म सां ॻाल्हियूं कयूं वञनि। हिन चयो आहे त समूरनि शोबनि ख़ासि करे मैदनियात ऐं तवानाई में सीड़पकारी जा वसी मौक़िया मौजूद आहिनि। मुल्की मईशत जी तरक़ी में ख़ानगी शोबे जो मुख्य किरदारु आहे। हुकूमत मईशत जी बहाली लाइ निजी शोबे खे समूरियूं सहूलियतूं फ़राहम कंदी। चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट मलिक शहज़ाद अहमद ख़ान जो चवणु आहे त हिन वक़्तु अदलिया साम्हूं इस्टेब्लिशमेंट जी मुदाख़लत जो मसइलो आहे। अदलिया इस्टेब्लिशमेंट जी मुदाख़लत ख़िलाफ़ जिदोजहद करे रही आहे। उन मुदाख़लत जी पुॼाणी जल्द थींदी। रावलपिंडी में तक़रीब खे ख़िताब कंदे चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट मलिक शहज़ाद अहमद चयो त अदलिया में इदारनि जी मुदाख़लत जूं शिकायतूं साम्हूं ईंदियूं रहंदियूं आहिनि।
बखा 3 ॾींहं अॻु बि हिकु जज जी शिकायत साम्हूं आई आहे जंहिंमें जज मुदाख़लत जा सभु वाक़िया बयानु कया। सुठी ॻाल्हि आहे त इन जज सभु कुझु बयानु करण खां पोइ चयो त हू उन जे बावजूदु ॾिनल नाहे, रुॻो चीफ जस्टिस जी ॼाण में आणणु चाहे पियो। उन जो नालो वठणु मुनासिब नाहे, पर अदलिया बिना लालच जे कमु करे रही आहे। संदसि चवणु हो त जज पाण सां पेश आयल वाक़े ते लिखियो त असां सां इहो सभु थी रहियो आहे। जज चयो त मां ॾिनल न आहियां, हर क़ुर्बानी लाइ तयारु आहियां। जज जे लफ़्ज़नि सां मुंहिंजो 1.5 किलो रतु वधी वियो। मूंखे अदलिया में वधीक शिकायतूं बि आयूं आहिनि। मूंखे फ़ख़्रु आहे त ज़िले अदलिया बिना डप जे फ़र्ज़ अंजाम ॾेई रही आहे। जेकॾहिं ख़ुदा जो ख़ौफ़ दिलि में हूंदो त ॾुखियायूं हल थी वेंदियूं। रेंजर्स ऐं सिंध पुलिस पारां कचे में इलाइक़नि में गॾिजी ॾोहारियुनि जी पाड़ पटड़ ते इतफ़ाक़ कयो वियो। डीजी रेंजर्स हिदायत कई आहे त ईद उल अज़हा जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया वञनि। कंहिंखे बि जिबरी तौरु हलू गॾु करण जी हरगिज़ इजाज़त न ॾिनी वञे। ॿिए पासे हवा खे ॿुधाईंदा हलूं डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल अज़हर वकास जी सदारत हेठि सिक्योरिटी कॉन्फ्रेंस थी आहे, जंहिंमें आईजी सिंध पुलिस, एडिशनल आईजी सखर, एडिशनल आईजी स्पेशल ब्रांच, ज्वाइंट डीजीआईबी, डीआईजीज़ ऐं ॿियनि पुलिस ऐं रेंजर्स जे अमलदारनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस में कचे वारनि इलाइक़नि में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन स्ट्रीट क्राइम परॾेही जे तहफ़ुज़ ऐं ईद उल अज़हा जे मौक़े ते सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। कॉन्फ्रेंस दौरान डीआईजी सखर ऐं लाड़काणे पारां कचे में धाड़ेल ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई ऐं ऑपरेशन बाबति हिकमत अमली जो जाइज़ो बि वरितो वियो। डीजी रेंजर सिंध सखर खां मुल्तान में ईंदड़ मोटरवे ते चेक पोस्टुनि जी क़याम, इंडस हाईवे समेत ॿियनि रस्तनि ते अगवा ऐं ॿियनि ॾोहनि में मुलविस फोरन में ऐं संदन सहूलियतकारनि जे पाड़ पटण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं। उन दौरान फ़ैसिलो कयो वियो त रेंजर्स जा जथा इंडस हाईवे ऐं ॿियनि लिंक रोडनि ते स्नैप चेकिंग ऐं पेट्रोलिंग वसीले कचे जे इलाइक़नि सां जुड़ियल ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते सख़्त चेकिंग जे अमल खे यकीनी बणायो वञे। रेंजर्स तर्जमान मूजिबि ईद उल अज़हा जे मौक़े ते हुकूमत पारां जारी कयल ज़ाब्ता ऐं इख़लाक़ ते अमल दरामद खे यकीनी बणाइण ते इतफ़ाक़ कयो वियो ऐं कंहिंखे बि जबरी तौरु खलूं गॾु करण जी हरगिज़ इजाज़त न ॾिनी वेंदी। तर्जमान जो चवणु आहे त कॉन्फ्रेंस में इहा बि आगाही ॾिनी वई त कंहिं शरपसंद अंसर, शकी सरगर्मी ऐं अणवणंदड़ वाक़े बाबति फौरी तौर ते रेंजर्स जी हेल्पलाइन 1101 ऐं व्हाट्सएप नंबर 034790011111 ते कॉल या SMS वसीले इतला ॾिनो वञे।